तव्हां इहो ॿुधाइजो तव्हां जेका इस्तीफ़ा आहे सियासी बुनियाद ते ॾियो पिया, ज़ाती तौर ते ॾियो पिया, छा वजूहात आहिनि? सर का बि सियासी बुनियाद कोन्हे। ही इस्तीफ़ा असांजी जेकी आहे ही असांजी पब्लिक जे हुन जे लाइ इस्तीफ़ा आहे। जॾहिं असां 3 सालनि में कुझु डिलीवर न करे सघिया आहियूं पब्लिक खे, असांखे चेयरमैन साहब जे तरफ़ां कुझु बि न मिली सघियो पब्लिक जे लाइ, सो असां हाणे इन सीट खां रहण खां भलो आहे त असां घर वेही रहूं। तॾहिं असां समूरनि दोस्तनि मजमूई तौरु हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त हाणे असां ही सभु दोस्त इस्तीफ़ा ॾींदासीं। तव्हां इस्तीफ़ा जमा करायूं या लिखियूं आहिनि लाला साईं? सर इस्तीफ़ूं असां लिखियूं आहिनि ऐं इस्तीफ़ाऊं छो जो कल्ह सैटरडे हुयो, अॼु संडे आहे, सुभाणे इनशाला मंडे असां वञी जेको असांजो चीफ ऑफिसर आहे ऐं उन वटि ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी वटि असां वञी कॉपी जमा कराईंदासीं, जिन में असां सभिनी दोस्तनि जो जेके मूंसां गॾु जेके मुंहिंजा कुलीग्स आहिनि 40 मेंबर्स आहिनि, सभिनी जो हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे त हाणे असांखे इस्तीफ़ा क़बूल कई वञे असांजी। ऐं अच्छा, ज़िले चेयरमैन तरफ़ां तव्हां सां कोई राब्तो थियो आहे जॾहिं तव्हां हीअ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे या लिखत में जेको तव्हां लिखियो आहे? सर ॾिसो न, राब्ता त काफ़ी टाइम खां वठी हलंदा अचनि था। गुज़िरियल 3 सालनि खां वठी कॾहिं सरदार मोहम्मद बख्श ख़ान अचे थो, कॾहिं को विच में ॿियो अचे थो, कमु थींदा पर कमु नथा थियनि न। ज़ाहिर आहे जॾहिं कमु न थींदा ऐं ठला आसरा मिलंदा त पोइ सुभाणे असांखे पब्लिक वटि बि त वञिणो आहे न। असां सुभाणे छा उन्हनि वटि खणी वेंदासीं त असां तव्हांजे लाइ वेही मोटी आहे। इन खां भलो आहे असां इस्तीफ़ा ॾेई छॾियूं जॾहिं कमु नथा थियनि। अच्छा लाला, इहो तव्हां ॿुधाइजो तव्हांखे जेका आहे ज़िले चेयरमैन तरफ़ां केतिरी फंड जेका आहे, ॿिनि जे टे तव्हां फंड्स जेके आहिनि ॿुधायूं आहिनि त मंज़ूर पहिरियां थी चुकियूं आहिनि, हाणे फंड जेका उहा मंज़ूर थियणी आहे जेका हिकु मंथ खां बाद में। पहिरियां जेके तव्हांखे फंड्स मिलियूं, तव्हां पंहिंजे हिन इलाइक़े में कहिड़ा कम कराया? सर असांखे टोटल असांजूं 3 बजटूं थियूं आहिनि, जिन में असांजी फर्स्ट बजट 102 करोड़ 102 करोड़ जी थी आहे। उनखां पोइ ॿी बजट असांजी थी आहे 117 करोड़ जी। ॿी बजट असांजी थी आहे 122 करोड़ जी। ये असांजूं 3 बजटूं पास थियूं आहिनि, जिन में सिर्फ़ु असांखे जेकी फर्स्ट वारी बजट आहे उहे ॾिनियूं आहिनि। उन बजट मां बि असांखे को सोलर प्लेट 200 मिलियूं आहिनि जेके असां वरी पब्लिक खे डिलीवर कयूं आहिनि। ॿियो उन असांजे टेन्यूअर में असांखे कुझु बि न मिलियो आहे। अच्छा दादा, तव्हां आवाम लाइ कहिड़ो पैगाम ॾींदा? असांजो आवाम जे लाइ इहो ई पैगाम आहे त चूंड आवाम खे बहितर करणु खपे। जीअं असां शुरू में असांखे आसरा मिलिया, असां डिस्ट्रिक्ट चेयरमैन खे हिनखे चूंड कयोसीं, बंगुल ख़ान मार खे, जेको हिकिड़ो ख़ानदानी माण्हू त आहे पर उन्हनि जे माना कोई बि असांजे पब्लिक जा कोई बि कमु न करे सघियो। असांजो हाणे पब्लिक जे लाइ इहो ई मैसेज आहे त इनशाला जेको असां करणु वञूं पिया, इनशाला ही असांजी न पर समूरे ज़िले समूरी सिंध जी भलाई हूंदी।